वज़ीर पारां ईद उल फितर जे टिनी ॾिहाड़नि दौरान सूबे में सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजा जो चवणो त आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। संदसि चवणो त ईद जे तमामु मस्जिदुनि इमाम बारगाहुनि ऐं तफ़रीह हंधनि ते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्तु कया वञनि। घरू वज़ीर चयो त मरकज़ी मस्जिदुनि ऐं ईदगाहुनि ते इज़ाफ़ी एहलकार जी मुक़ररी यक़ीनी बणाई वञे। ज़ियाउल अंजार चयो त हसास ज़िलनि में पुलिस गश्त समेत स्नैप चेकिंग जो दाइरो वधायो वञे। संदसि चवणो त CCTV कैमराउनि ऐं कमांड एंड कंट्रोल सेंटरनि ज़रिए निगरानी कई वञे। ज़ियाउल अंजार जो चवणो त हवाई फायरिंग, वन व्हीलिंग ऐं ॿियनि सरगर्मियुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ फ़ौरी तौर ते कार्रवाई कई वञे। घरू वज़ीर हिदायत कई त ईद जे मौक़े ते रश खे नज़र में रखंदे ट्रैफ़िक पुलिस खे ख़ासि प्लान तयारु करणु घुरिजे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त घरू वज़ीर पारां ईद उल फितर जे टिनी ॾिहाड़नि दौरान सूबे में सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजा जो चवणो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। संदसि चवणो त ईद जे तमामु मस्जिदुनि, इमाम बारगाहुनि ऐं तफ़रीह हंधनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया वञनि। घरू वज़ीर चयो त मरकज़ी मस्जिदुनि ऐं ईदगाहुनि ते इज़ाफ़ी एहलकार जी मुक़ररी यक़ीनी बणाई वञे। ज़ियाउल अंजार चयो त असां ज़िलनि में पुलिस गश्त समेत स्नैप चेकिंग जो दाइरो वधायो वञे। संदसि चवणो त CCTV कैमराउनि ऐं कमांड एंड कंट्रोल सेंटरनि ज़रिए निगरानी कई वञे। घरू वज़ीर हिदायत कई त ईद जे मौक़े ते रश खे नज़र में रखंदे ट्रैफ़िक पुलिस खे ख़ासि प्लान तयारु करणु घुरिजे।